जॾहिं ख़ैरपुजियूं खजूं सोनाग पाए ख़ूबसूरतनि जा अक्स निर्वार कंदियूं आहिनि त मीरवा कैनाल ते भुरगड़ी रेगुलेटर वारी पुल मथां ही पोरियत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां अची पंहिंजा देरा जमाईंदा आहिनि। हिननि पोरियतनि जो गुज़र ऐं सफ़र हथरादू हुनर यानी खारा ठाहिण ते त ज़रूरु आहे, हू मेरा जहिड़ा नज़र बि ज़रूरु ईंदा आहिनि, पर संदनि हथनि जो केॾो न वणंदड़ कमाल आहे जो धरतीअ धन खे सख़्तु महिनत बाद खारा ठाहे ॾियण में कामयाबु वञनि था। खारा ठाहिण पर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, छो त हीउ हुनुर बेअकुल ऐं फ़िक्र फ़हम वारो आहे। हिन खारनि में जेके खजनि जा सोनाग जेके अॻिते हली ॾोॾा जा डोंका थींदा आहिनि त पोइ हिननि खारनि जो पेट भरींदा आहिनि ऐं पोइ उहे चाहे छुहारा हुजनि या खणी खारकूं या कतल हुजे, पर बाग़ाइन जी ही खारा मजबूर हूंदा आहिनि। दरअसल ही खारा लहो जंहिंजी लय चइजे उन मां ठहनि था, जेका लय अक्सर कचे में थिए थी, पर हिन पोरियतनि खे उहा लय जी लाकड़ बि पैसनि एवज़ मिलंदी आहे ऐं पोइ हिननि जे हथनि ऐं हुनर ज़रिए खारे जो रूप वठंदियूं आहिनि। पर ताज़नि बरसातुनि सबबु ख़ैरपुर में कजीअ जे फ़सुल जो नुक़सानु थियण करे हिननि जी किर्त बि सख़्तु मुतासिर थी आहे, पर हिननि कारीगरनि पंहिंजी कारीगरीअ वारे जलवनि खे जीअं जो तीअं जारी रखी सिंध ऐं उन धरतीअ धणियुनि जी भरपूर ख़िदमत कई आहे। ही खारा खारकुनि सां गॾु सब्ज़ियुनि ऐं ॿियनि शयुनि रखण लाइ बि तमामु वॾा काराइता आहिनि, छो त ही खारा हवादार थियनि था। हिन खारे ते केतिरी लागत महिनत या मज़दूरी आहे उहो त अचो हिननि कारीगरनि जे ज़बानी ॿुधूं। नुक़सानु ईअं थियो आहे, हीअ असांजो कारोबार ॾाढे बाबे खां आहे। असां तमामु माण्हू हैदराबाद खां ईंदा आहियूं, कंजारे खां भीरियनि खां ईंदा आहियूं। जीअं खजी वारनि जो नुक़सानु थियो आहे, डंग वारनि जो थियो आहे, असांजो टोकरो इहो डंग वारे खजी छुहारे जे कमु में ईंदो आहे। हुननि वटि माल न आहे त इहो असां बि सस्तो महांगो वठी छुहारे वारनि खे था ॾियूं। जॾहिं हुननि जो कमु न आहे त असांजो खारो बि बैन थी वियो आहे, असां बि बेरोज़गार थी विया आहियूं हिन जी वजह सां। हींअर खारे जो रेट छा आहे ऐं अघु में केतिरो हुयो? अच्छा, शुरू में 180 रुपया हो ऐं माल न हुजण जी बुनियाद ते 200 खां 250 थी वियो, हींअर 100 खां 150 रुपया। लही जी लकड़ में ठंडो आहे त 15 खां 20 मिंट लॻंदा हिकिड़े नल ते ठाहिण। हिकिड़ो कारीगर ॾींहं में केतिरा ठाहे सघे थो? कारीगर मज़दूरी थो करे 10-12 ठाहे थो सघे को कारीगर, 700-800 रुपए जी दिहाड़ी करे थो आहे मज़दूर तबिको। हाली त असां बि नुक़सान में जिते असां कढंदा हुआसीं 5-5 हज़ार खारो, हींअर असांजा 2000 बि कोन निकिता आहिनि। उन बुनियाद ते नुक़सानु पइजी वियो आहे, उहो फसल किरी पियो आहे।